Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। खैर सरकार है आसूदा मन मुबारक हो जाई दुकान खोलियो की भगवान जी कृपा सरकार भगवान जी कृपा यार उम्र जो ओडा वाजे में हाने थकड़ी पियो बस रोटी हिते ही थींदी मालपुरी अदा आसूदा मल असा सदाई तो गडा ते घोर कदे ॾिठो आ सचो हॾो थी आसूदा जो हिन उम्र में भी पंहिंजी चूं पसां पियो चुगी मियां कांडेड़ा मेहनत मजदूरी करे पेट पालियो अथम मियां मां को व्याजी हराम खोर न आहियां जो हराम जो लुकमो खायो वतां इलाज कराईंदो अस्पतालनि मां डॉक्टरनि जा ढिका ढाबा खाईंदो वठां भगवान जा भंडार सरकार भरिया पिया जेतिरो दाणो पानी नसीब में आहे मालिक ॾे थो इज़त सां गुज़ारियूं था इहो काफ़ी आहे। यार आसूदा मल ये न कजाए तू त असांजे वॾनि जी निशानी आहीं मास्टर साईं कहिड़ो मां तव्हां खां परे हलियो वेंदुमि सरकार आसूदे जी समाधि हिते ई ठहंदी। आओ आसूदा मल तुंहिंजी समाधि ठहंदी कांडेड़ा यार कमला जी बि मूंसां गॾु ई समाधि ठहंदई इहा बि पाड़त हुजेव। यार आसूदा मल अलाह वॾी ॼमार ॾींदई पर मूंखे ऐं कांडेरे खे हिकिड़ी ॻाल्हि समझ में नथी अचे लीमो ऐं खबड़ अञा न आहिनि मोटिया असांखे त शक आहे त किथे फोग फ़कीर जे पुट था मारिजी न विया हुजनि। अड़े साईं काॾे मोह मरियम जो काॾे टंडो हला यार साईं लीमे खबड़ा जो ॾिठे सेवण बि न आहे ॾिठो जो चौजे खणी त ओॾां विया हूंदा अपुल खां कुझु कमु वठो साईं इहा ॻाल्हि ई न कयो। बाक़ी इहे केॾां विया अड़े साईं हूंदा कंहिं न कंहिं कुंड पासे में हिते ई मां हुन ढोलू चनक खे चयो आहे नी हाणे रुली रुली ॻोल्हे हिननि खे अची लांडो पोइ अची ॿुधाईंदो त फलाणी जाइ ते काॾे वेंदा तूं नथो हली जा उता कते इहो बचल खान चयो पियो त आसूदो मल उता कते अचे ई कोन पियो। हा यार कांडेड़ा वाकई बचल खान जो मां मयाड़ी आहियां यार पर मेरी ॻाल्हि ॿुधो झेड़नि जी मुंड लॻी पई आहे जाड़े जो कोन ॾे ओॾो फसाद जी ॻाल्हि थी ॿुधिजे मां मंडड़ो मुड़ुसु न भॼण जहिड़ो न वेहण जहिड़ो इन जे करे भॻवान खे यादि कयूं सॼी संगत खे दुआ कंदो आहियां बाक़ी यार दुख सुख में मां तव्हां सां गॾु आहियां मुंहिंजूं दुआऊं बि गॾु तव्हां कांडेरो उताणे हलो यार पिराना यार यारानी मामला सफ़ा के बच्चल गाने जी ॻाल्हि वणे ई कान पाण केॾी मुसीबत खे मोह ॾेई न्याणी खे आज़ाद करायूं उल्टो करम खान जे भाउ खे बि क़ैद कयोसीं ऐं बचल खान मिंट में जेको आहे करम खान खे भाउ मोटाइनो दातू कान ॾुख मूंखे बि थियो आहे पर यार बचल खान मणियादार मुड़ुस आहे करम खान सां जेका नरमी कई अथई न उन में बि का राज जी चङाई आहे। करम खान मुनाफ़िक आहे मुनाफ़िक उन मां चङाई जी उम्मीद रखण अजायो आहे। दातू खान एतिरो मां बि ॿुधायां जे करम खान में थोरी बि इंसानियत हूंदी न त पंहिंजो कंध बचल खान जे पेरनि में अचे झुकाईंदो ऐं जे ईअं बि न करे सघियो न पोइ दातू खान पला त पुराणा न थींदा। वालेकुम अस्सलाम मदद खान कर ख़बर कहिड़े जान में वारो अमलो चौकी ते नज़र कोन थो अचे। दातू खान तोखे ख़बर न आहे छा त करम खान चौकी ख़तम कराए छॾी आहे ऐं मुंहिंजी नौकरी बि करम खान ख़तम करे चुको हो पर मां कोर्ट जो दर खड़कायो DIG सां वटि पेश थी इंसाफ़ जी घुर कई अथमि। माना त तुंहिंजो बि करम खान सां झेड़ो आहे। करम खान सां मुंहिंजो को बि झेड़ो न आहे पर करम खान कानून जी नज़र में ॾोही आहे ऐं मां कानून जो मुहाफ़िज़ आहियां जेकॾहिं मां न ड्यूटीअ ते बहाल थियुसि त इन करम खान जे हथ में हथकड़ियूं हूंदियूं। माना त तोखे करम खान जे करतूतनि जी सभु ख़बर पइजी वई ऐं मूंखे ख़बर आहे त इन कबूल सचल ऐं फौग जे पुट जो मौत कीअं थियो ऐं चाची ईदन जी न्याणी कीअं अॻुवा थी। तव्हां ॿई कुझु नथा ॼाणो करम खान खां वॾो ॾोहारी सोबारो खान आहे सचल ऐं कबूल खे मारे पोइ करम खान खे इतला कई। ॿई हिकिड़े बूढ़े जा काना ऐं ॿिन्ही जो सरदार दो खाना इहे ॿई असांजा दुश्मन आहिनि। बहरहाल दादू तूं मुड़ुस माण्हू आहीं तयार रहिजा मथां मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत पए। रुगो मां हिकिड़ो मुड़ुस माण्हू कोन्या को मदद खान असांजे राज जो थञ पिया अख़बार बि माओ जी झोलीअ में गैरत जूं ॿोलियूं ॿुधंदो आहे। ही बचल खान जो राज आहे बचल खान जो
पीरानी कुदरत वारे जा कम था ॾिस असां छा सोचो साम्हूं छा थी वियो अधे सादिक जे न्याणी जा नसीब कादन जे बदिरां वलण ई ज़ाला बणी शहज़ादी कबूल सां शादी करण थो चाहे रिश्तो बचल खान जे भाउ सां इहा बि वीचारी खां ख़ुशी खिचजी वई वक़्त पलव ते अहिड़ा त दाग लॻायासीं जेकी क़बर ताईं कोन लहंदासीं कादन जे पी असां अधे बचल जो एहसान कॾहिं बि न लाहे सघंदासीं जो हू असांजी न्याणीअ खे वञी आज़ाद कराया आहे पर सलाम तो भोग फ़क़ीर ते आहे जंहिं असांजी न्याणी खे खिलत विया खिलंदे खिलंदे ज़हर जो प्यालो पिया ॾाढो ॾुखियो आहे पीरानी मां भला अॼु अधे भोग फ़क़ीर घर वञा शहज़ादीअ सां मिली अचां न पीरानी शहज़ादीअ सां मिलण ई नथी चाहे ईअं सम्झ शहज़ादी हाणे असांजी पर ते भोग जी न्याणी आहे अॼु न सुभाणे शहज़ादी असांजे साम्हूं ज़रूर ईंदी मतां असांखे शहज़ादी मयारी करे विझे इन्हीअ करे मां अॼु वञांसि थी मतां उहा इहो महसूस करे त मां पीउ मूंसां मिलण बि कोन आया जी वञ पर ही वक़्तु शहज़ादी सां मिलण जो नाहे पीरानी छो त शहज़ादीअ जा ज़ख़्म ॾुखी पवंदा थी सघे थो शहज़ादी तोसां मिलण न चाहे ऐं उतां ॾुख खणी वापसि मोटंदी पीरानी वध में वध शहज़ादी असां सां न मिलंदी न मिले कदने पी असां माइट पंहिंजो फर्ज़ त पूरो कंदासीं तूं सम्झी छो नथी पीरानी बसि मूं चयो नाहे वञणो त नाहे वञो अधे बचल करे छॾियो आहे त शहज़ादी सां नाहे मिले त पोइ मां तोखे छो चवां त तूं शहज़ादी सां वञी मिली सांवल जी ख़ुशीअ जे ख़ातिर पंहिंजे मुड़ुस जे मथां हर ख़्वाहिश क़ुर्बान करे सघां थी हा धीअ कल्ह तव्हां ॾिठो कोन्हे बचल केॾो ॾुखारी थी वियो मूंखे ख़बर आहे अमा त बाबे बचल खान सॼी राति रोंदे गुज़ारी आहे ऐं सुम्ही त मां बि कोन सघंदुसि मुंहिंजी अखियुनि खे ओसी ताईं आराम कोन ईंदो जेसी ताईं मल जे मैदान में बाबे बचल खान खे मां झुमरियूं हणंदे कोन ॾिसां पर सुबुह खां बाबो बचल खान लाइ केॾांहुं हलियो वियो ख़बर न आहे अलाए केॾांहुं निकिरी वियो आहे सवेल भागुल वियो हुस पंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर हासिल करण पर को ॿियो कमु कयो अलाह कयो अॼु सभु जुम थी विया बाबा साईं तव्हां केॾांहुं विया ॿुधायो ई कोन बाबा पाण वारी मैं हुई न वेखियल उहा ॾेई बि स्वाह में वठी आयो आहियां स्वाह ऐं हा ॿ चार छेला बि वठी आयो आहियां बाक़ी हवाल बि ॾियां थो तूं वेह त सही वेह बाबा त पोइ उहे मेयूं किथे आहिनि बाबा मेहूं ऐं बकरियूं कबूल वारे नंढे भाउ वटि बीहारियूं अथमि सुबुह शाम खीर पुॼाए वेंदो भागुल माटो ऐं मधाणी धोई छॾ संग जी मिसरी नंढा फोटा ऐं माखीअ जो शीशो बि अॼु अची वेंदो सांवल जी संभाल ईअं करणी अथई जीअं अम्मा मुंहिंजी संभाल कंदी मां सम्झी वयमि तूं फिक्र न कर तूं रुगो पंहिंजी ज़िमेदारियूं निभा सांवल पुट खे संभालण हाणे मुंहिंजो कमु आहे तूं हीअं कर वो जेका वॾी टीन वारी पेटी पई आहे उन में पुराणा मुंहिंजा बि संदरा पिया थी उहे ॿई कढी मुंहिंजी नुंहुं हूर खे ॾे त धोई छॾे ऐं हा का बि कमी पेशी न थियणु घुरिजे बाबा साईं अम्मा खे तव्हां मुंहिंजी भारत न कयो मां सभु कुझु सम्झां जेकॾहिं तव्हां मूंखे हुकुम कयो न त हूर खे मां 6 महीना चाचे फोग जे घर छॾे न बाबा न हूर नुंहुं त मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं हुजे न भाउ ऐं ॿुध भला हीअ हली वेंदी त तुंहिंजो कमकार केरु कंदो बाबा साईं कोई भलो हूर हिते ई रहे मुंहिंजे तरफ़ां तव्हां दिलि जाए
छा सम्झां बाबा, मूंखे सभु ख़बर आहे। जॾहिं पहलवान जो अणबो आंड्रो सणबो थींदो आहे, असुल इम्तिहान त उन वक़्तु पहलवान जो शुरू थींदो आहे। अरे बाबा, चङनि भलनि पहलवाननि जा पुट पंहिंजी कई कमाई असुली चट करे वेही रहिया। तूं त वरी बि सगरो आहीं, सगरो। बाबा साईं, जीअं न अम्मा तव्हांखे खीर मखण खाराए पहिरीं जोड़ जो मल पहलवान ठाहियो न, ऐं मां बि सांवल खे ईअं ई ॾिसण थी चाहियां। ये मूंखे यकीन आहे त तूं सांवल खे पहिरें जोड़ जो मल बणाए सघीं थी, पर तोखे भागुल संभालींदी। बाबा सांवल, तूं पंहिंजे जिस्म खे तेल हणाए घटि में घटि 3 किलोमीटर डोड़ी जेड़ी मल ॾिसे त तुंहिंजो जिस्म पघर में छल थी वियो आहे, उन्हें भले ॿई संदरा खयूं, सिधो ताक़त ले अचिजां। हाज़िर बाबा साईं। हिन वक़्तु फ़िलहाल मां बनी बारे जे कम खे संभाले। पापा, तू बनी बारे जो असुल फिक्र करी न, वो पाणारो खैरल आहे न, वो सब कुछ संभालींदो। पाण खे सिर्फ अनो अच्छो थी मिलंदो। सांवल, हाणे तू हीअं कर जो इन्हें आसूदे मल खोलियो थी, हाणे नओं हट सामान भी जबरदस्त रखियो अथई। मुंहिंजे लाइ चेस चवई थो त जेको मलहन जे खाद खुराक जो सामान हूंदो आहे उहो ॾे। ऐं हा, पर जेका शइ खुटल बि हुजेसि त चेस असांखे शहर में घुराए ॾे। बाक़ी जेके पसारीअ जूं कुझु शयूं आहिनि उहे मां पाण शहर में वञी ॾिसी वठी ईंदुसि, जेके मल लाइ ख़ासि तौर ते हूंदियूं आहिनि। बाबा साईं, हिननि खे सनो छा थियो? हे पर्ची अथई, हिन में मास्तर खां मां सभु कुझु लिखाए छॾियो आहे। वञी आसूदे मल खे हथ में हट ते ॾेसि, पाण ई तोखे हर शइ कढी ॾींदो। ऐं हा बाबा, अॼु खां पोइ तुंहिंजी रख बि शुरू, जंहिंमें समोसा, पकोड़ा, तरियल शयूं, तरियल पटाटा, तरियल वाङण ऐं ॿियूं जेकी बि बादी शयूं आहिनि, इहे अॼु खां पोइ तुंहिंजे लाइ बंदि। बाबा, तोखे छा खाइणो आहे, छा नाहे खाइणो, इहो सभु कुझु तोखे भागुल ॿुधाईंदी। जी बाबा। वे बाबा, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿी ॿुध। छा चयो वई मूंखे त क़बूल मोह नाहे, ईअं न चइबो त तूं मुंहिंजे इश्क खे मरण न ॾींदे। इहो ई चयो वई न त मां तोखे क़बूल ज़िंदा करे ॾींदुसि। बाबा, ईअं चयो वई न? इंशाल्लाह बाबा साईं, ईअं ई थींदो। इंशाल्लाह। त पोइ वठ ही क़बूल वारी पग, हाणे पंहिंजे मथे ते पार। बाबा साईं, मुझी पुठी ठपे मूंखे दुआ ॾियो। अल्लाह साईं मूंखे उहा ताक़त ॾे जो तव्हांखे मल जो मैदान मारे। इंशाल्लाह। क़बूल जी हिन पग जो कसम, ये पग क़बूल जी न, पर तव्हांजी ऐं तव्हांजे उस्ताद जी। हा बाबा, मूंखे यकीन आहे तूं हिन पग जो भरम रखंदे ऐं मल जे मैदान में मुंहिंजे उस्ताद शेर मीर बर जो सिक्कू लाहींदे। इहा तोखे बचल खाने जी दुआ आहे। मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी। आदा फोग तू खैर त आहे? हा हा दी खैरा बड़ी खैरा। विस पे पंहिंजे घर आसूदे मल चयो त इहा थैली मुंहिंजे घर ॾेई वञजाए। हा ही वठ। मेहरबानी अदा, मेहरबानी। वे त सही, चांहि भी पी ऐं हवाल भी ॾे। अदी चांहि जो खैर आहे। इहो
लस्सीअ सां करे आयो आहियां नेरन वरी मथां चांहि मुनासिब कोन बाक़ी 5 मिंट तोसां गॾु वियां थो अदा इहो त ॿुधाए त नुंहुं जे अचण खां पोइ घर में का तकलीफ़ त कोन अथई ऐं छोकिरी घर सां कीअं पई हले अरे छा ॿुधायां मुंहिंजी जेका नुंहुं आहे न असुल मोतीअ जो दाणो आहे मोतीअ जो दाणो बाक़ी वारी फ़क़ीरियाणी नुंहुं सां असुल ठप कान थी ठहे अदा पोइ इहो घर कीअं हलंदो अदी फिलहाल त थो पियो घर हले बाक़ी मूंखे मज़ो नथो अचे मुआरी जेका फ़क़ीरियाणी ॻाल्हि ॻाल्हि ते मेणो ॻाल्हि ॻाल्हि ते तानो छा कयां कंहिंखे दान खैर आहे अदा खैर इहो शनो शुको जड़ो त हर घर में हलंदो आहे पियो जेकॾहिं छोकिरी न जवाब न ॾींदसि न अधी अमीरा बि माठ करे वेंदी माठ ई फ़क़ीरियाणी माठ वारे ॾींहं ते इहा फ़क़ीरियाणी ॼाई कान्हे हर ॻाल्हि ते असुल पासे झेड़े जे लाइ तयारु बीठी आहे बस मिड़ई थो पियो गाॾो हले बाक़ी ॻाल्हि वॾी अदा तूं बि फ़क़ीर माण्हू आहीं मूंखे न तोशां हिकु ॻाल्हि करणी आहे ऐं हा अदा मुंहिंजे घर धणी सां ॻाल्हि न कजांइ ऐं अदा मुंहिंजो मान रखजांइ अदी दिल जी ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि आहे त ख़ैर न अदा पोग भगवान तुंहिंजो अंगण आबाद रखे मुंहिंजे घर जी उदासी ॾिस ऐं मुंहिंजा हे खाली झोल ॾिस अदा माइटनि खे बि ॾाढा इलाज कया अथमि पर मुंहिंजो को बि अर्ज कोन थो अघामजे तूं ई कुर्ब कर न जीअं असां बे औलादनि जो रूह विंदड़ियल हुजे अदी पंहिंजा बच्चा त कांवनि खे बि प्यारा हूंदा हाणे तूं ॿुधाए मूंखे पंहिंजे जिगर जो टुकड़ो कढी केर थो कंहिंखे ॾेई सघे कंहिंमें एतिरी हिम्मत आहे अदी न को मां त नथो सम्झां अदी राज में जेको भोग फ़क़ीर खां जेको घुरियो न उहो त मुंहिंजे वस में ई न आहे छा कयां बहरहाल ॾिसूं था जीअं रब खे मंज़ूर हूंदो अदी मरीज़ हो न वञा बाक़ी अदी तुंहिंजो इहो अंगल ज़रूर पूरो कंदुसि हाज़ुर अदी हाज़ुर बाक़ी अदी मूंखे कोई अहिड़ो माण्हू नथो सुझे जेको इहा कुर्बानी ॾेई सघे बाक़ी हा हिकिड़ो माण्हू आहे उन में मां उम्मीद सम्झां थो अलाह से रहम कंदो तुंहिंजी इहा उम्मीद ज़रूर ओ मियां हा हा तोखे ख़बर नाहे चाचो पीराणो वॾो ज़िद्दी माण्हू आहे जेको चवंदो आहे न उहो असल करे ॾेखारींदो आहे मां छा कयांस पीराणे जो कम कहिड़ो असांजे घर में टंग थो अड़ाए बाबे जो सोट आहे ही घर ईअं सम्झ त चाचे पीराणे जो आहे बेली उथी मूंखे बेइज़तो न करा मां चवां थो बाबे जे लाइ मानी पचा ऐं उथी भला मथा अचरी दिलि साणी खणी माफ़ी वठीसि मां छा लाइ माफ़ी घुरांस मूंखे मानी पचाइण लाइ न चओ मूंखे मथे में सूर आहे हाणे त तूं मुंहिंजे लाइ मथे जो सूर बणिजी वई तोखे त ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे किथे हली रहंदासीं पिणे त छा किर ॻुठ में रहण ई कोन ॾींदो बरम पुट नूरा खे छॾे ॾे असां सभिनी जा पटका रोलींदी बाबा अॼु ढोलू देर कई आहे बुख बि ॾाढी लॻी आहे नूरा नूरा उथी वक़्तु नाहे उथी बाबे खे परचा हरू भरू पंहिंजो घर बर्बाद न कर ढोलू पुट अची वई हा बाबा अची वई छो भला मानी कोन वठी आहीं छा शहर में बाबा अॼु सॼे शहर में हड़ताल हुई को बि होटल खुलियल न हुयो मूंखे बि ॾाढी बुख लॻी आहे तो बि कुझु न खाधो हूंदो बाबा पोइ छा कजे ढोलू बाबा जेको तूं हुकुम करी रोट पैसा आहिनि हा बाबा पैसा त आहिनि वञ पुट दुकान तां केक बिस्किट वठी आ खाई करे कुझु त पेट भरियो वञ बाबा हाज़ुर बाबा मां चवां थो ढोलू वेही रह बाबे हाणे बुख में घणा ई बिस्कुट खाधा मां चवां थो मानी पचाए इज़त सां चयमि न मुंहिंजे मथे में सूर आहे त मानी मां कोन पचाईंदसि मां तोखां आख़िरी दफ़ो थो पुछां मानी पचाई थी या न
ॿुधाए न त अॼु मां तोखे फ़ैसिलो करे ॾेखारियां। बरम पुट छॾियो भला, जहिड़ो छो था कयो? बाबा मां तोखे हथ थो ॿधां, तूं हाणे कुझु बि मूंखे न चओ ऐं न को मुंहिंजे वेझे ई अचिजांइ। नूरा न को मानी पचाए न को तुंहिंजी इज़त करे। मां चवां थो तो मुंहिंजे सब्र जो घणो इम्तिहान वरितो, हाणे हल त तोखे पंहिंजे माइटनि जे घर हली छॾे जा। छो मां बाबे जे घर आं? मां पंहिंजे ई घर में रहंदसि। तूं बाबे जी इज़त कोन करी ऐं बाबे जो घर आहे, हल त तोखे माइटनि में छॾे जा, हल। ना मोहरम मां न हलंदसि। बरम पुट कुझु लॼ करे, ये त आहे ई बेवकूफ़। कुझु अते भुरल जी इज़त जो ख़्यालु कर बाबा। बाबा जेकॾहिं हीअ तुंहिंजी इज़त नथी करे त छा मूं चाचे भुरल जी इज़त जो ठीको खयो आहे छा? बाबा तूं विच में न अची ने, बच्चोरा पाण में विड़िया आहिनि, पाणी न पिरंदा। मोहरम मुंहिंजो हथ छॾ, अजायो माण्हू खिलंदा। माण्हू हाणे तुंहिंजे पीउ ते खिलंदा, असां ते छो खिलंदा? हाणे चाचो पीराणो ऐं सॼो राज चाचे भूरल खां पुछंदा। ना मोहरम मां न हलंदसि। तूं कीअं कान हलंदी आहे? बाबा तूं हिते हुज, मां मानी खणी थो अचां। मोहरम तूं सुठो नथो करी। कंहिं सुठो कयो आहे ऐं कंहिं ख़राब, इन जो फ़ैसिलो हाणे ओताक ते रेस बचल खान कंदो। मां पचायां थी न मानी। हाणे कान्हे का ज़रूरत मानी पचाइण जी, हाणे वञी चाचे भूरल खे मानी पचाए खाराइजां, हल। मां चवां थो हल। ना मोहरम छॾ मूंखे। हल मां चवां थो हल हितां हल। मोहरम छॾ मूंखे। मोहरम न हलंदो। हल बस हल, छॾे न माइटनि में छॾे। मोहरम छॾ मूंखे, न हलंदो। वाह असां वसादा मोहरम खे गैरत आई आहे। अॻे त कॾहिं हेॾी गैरत कान आयसि। अलाए कहिड़ी गैरत जी गोरी खाधी अथई, सफ़ा 11,000 बिजली वारा झटका हेॾो ॾिए। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।